झंडू मरी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर इरफान हैदरी मूजिब यूनियन काउंसिल उस्मान शाह हुड़ीअ जो पहिरियों तारुफ़ी इजलास दुख्तर मशरिक़ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 17वीं सालगिरह तक़रीब उस्मान शाह हुड़ी यूनियन काउंसिल उस्मान शाह हुड़ीअ में शहीद बिनते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 17वीं सालगिरह तक़रीब जो केक कटियो वियो। यूसी जो पहिरियों तारुफ़ी इजलास यूसी चेयरमैन महबूब अल्लाह यार लुंड ज़िले काउंसिल मेंबर एडवोकेट आबिद थेबो सदारत हेठि थियो। इजलास में यूनियन काउंसिल जे 4 वार्डनि जी जनरल काउंसिलर तोड़े मखसूस सीटन जे मुंतखब काउंसिलरनि यूसी जे मुआज़िज़ शख्सियतुनि सहाफ़ी बिरादरी शिरकत कई। तारुफ़ी इजलास सदारत कंदड़ चेयरमैन महबूब अल्लाह लुंड इजलास में ख़िताब कंदे चयो त बहितर इख़लाक़ रवैये ऐं अवामी ख़िदमत जे बदिले असांखे कामयाबी मिली आहे। अवाम जी ॾिनल कामयाबी सां अवाम जी ख़िदमत करण खे तरजीह हुअणु घुरिजे ऐं असांजी हर मुमकिन कोशिश करे अवाम जा मसइला हल करे खेनि सहूलियतूं पहुचाईंदासीं। वधीक हुननि चयो त सियासत में पेर रखणु ऐं पहिरीं इलेक्शन में हिस्सो वठण सां कामयाबी मिली, जेको मुंहिंजे लाइ यूसी जी अवाम पार्टी क़यादत सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिज़ सिंध सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वीअ पारां ॾिनल हिकु वॾो एज़ाज़ आहे। इंशाअल्लाह बजट मिलंदे यूनियन काउंसिल जे हर हिकु ॻोठ में अॻु खां बि वधीक बहितर तरक़ियाती कम कराया वेंदा। इजलास में माशिक लुंड, इस्माइल हालो, सैयद इम्तियाज़ शाह बुखारी, अहम यूसुफ हालू, बिलावल जमाली, वडेरो इनायत हालू, मोहम्मद रफ़ीक साहूवाल, रामचंद मेघरवार, आज़ाद जैतून, ईसराणी, अख्तर लुंड, दिलबर लुंड, सिद्दीक़ शेख ऐं रईस अली अहमद लुंड, राना अफ़लातून, सनाउल्लाह, राणा शबीर अहमद राजपूत समेत ॿियनि मुआज़िज़नि शिरकत कई।